दी हर शइ माफ़ थींदई, बेवफ़ाई न माफ़ थींदई, कसु कुर्ब में खाईंदुमि ॾाढाई न माफ़ थींदई, दी हर शइ माफ़ थींदई, बेवफ़ाई न माफ़ थींदई। सिंगर मोला इमरान चांडे पियो ॻाल्हायां। आदिल चांडे पिया ॻाल्हायो? जी जी इमरान भाई। सर ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? ठीक ठाक दुआऊं। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? ख़ैर ख़ैर। सर मां पाण सिंगर आहियां। दोस्त में इश्क में ॻाइणु शुरू कयो माशाअल्लाह। सॼी सिंध में मुंहिंजा बाक़ाइदे कलाम हलंदा। मां जिदे में बि शो करे आयुमि सऊदी अरब में। अच्छा माशाअल्लाह। वो जिदे में घुरायो वियो पाण विया? साईं जिदे में असांजा माइट आहिनि हरेश अनवर चांडियो, जिदे में चांडिया इताब जो सदर आहे जिदे में। सम्झो साईं? जी बा। उनजी महिरबानी सां जिदे में मुंहिंजो नजम होटल में शो थियो हुयो। माशाअल्लाह मूंखे सऊदी वासियुनि तमामु घणी मोट ॾिनी हुई। भला पोइ तव्हां जेकी गाना ॻाईंदा आहियो उहे छा मुमताज़ मोलाई जा हूंदा आहिनि? उन्हनि जी शाइरी हूंदी आहे, उहे ई गाना हूंदा आहिनि या तव्हां नवां गाना पंहिंजा? असांजो चीफ सिलेक्शन शाइर हूंदो आहे मोहम्मद चांडियो, अलवानी चांडियो आहे। शाइर उहो हूंदो आहे, उहो लिखंदो आहे। वरी के शाइर पाण बि लिखंदा आहिनि। सम्झो साईं? पोइ असां टेक वग़ैरह ठाराईंदा आहियूं। वरी ॻाइण वॼाइण आहे, असांजी रोज़ी रोटी इहा ई आहे। भला को अहिड़ो गानो जेको तव्हांजो हिन महिल ताईं फेमस हुजे पूरी सिंध में, या जेको तव्हांजो बि पसंदीदा हुजे पर तव्हांजा जेके चाहींदड़ आहिनि उन्हनि खे वणंदो हुजे त मां चाहींदुसि? जी साईं, मुंहिंजो कलाम तमामु माना हाणे हिकिड़ो गानो फेमस थियो आहे इलाही। असांजे करे नालो थियो थी जग में, सुञाणींदो ही केरु ॾस तूं अॻ में, हाणे त होशियार थी वए, असां खां बेज़ार थी वए, असांजे करे नालो थियो थी जग में। सम्झो साईं? असां हुन बेवफ़ा खे माना मोट ईंदी आहे। असांजे करे तुंहिंजो नालो थियो जिते किथे, तूं हाणे असांखे माना छॾे वई। न त पोइ मुमताज़ मोलाई त ॿुधण में आयो आहे त निकत नाज़ खे टारगेट कंदो हुयो, तव्हांखे केरु चयो आहे? बसि साईं, ज़रूरु ॻाइण जी शुरूआत थींदी आहे इश्क खां। सम्झो साईं? जीअं माण्हू खे इश्क न हूंदो उहो न ॻाए सघंदो। ज़रूरु मोहबत माण्हू जॾहिं बि को आर्टिस्ट स्टूडियो में ॻाईंदो आहे न साईं, त माना दिमाग़ में पंहिंजे महबूब खे यादि करे ॻाईंदो आहे। उनजो माना इश्क में ॻाईंदो आहे, उनजो आवाज़ सुठो लॻंदो आहे ऐं ट्रैक ते सही ॻाईंदो आहे। अच्छा, इहो तव्हां जेको कुझु ॻायो था उहो इश्क जे करे ई ॻायो था? जी जी बिल्कुलु बिल्कुलु, इश्क जे करे ॻाईंदा। इश्क में नाकामी मिली। सम्झो साईं? अच्छा, मोहबत मतिलबु कई आहे तव्हां बि? बिल्कुलु बिल्कुलु, मोहबत कई थी साईं, सच में कई आहे। पर बसि बेवफ़ा माण्हू असांखे न सुञातो आहे। हाणे माशाअल्लाह असांजा सॼी सिंध में कलाम वग़ैरह अचे, हाणे वरी उहो असांखे इलाजु आहे। पर हाणे बसि न आहे इश्क। सम्झो साईं? पोइ मोहबत तव्हां घणा दफ़ा कई आहे? हिकिड़ो दफ़ो कई आहे या वरी इरादो को आहे? साईं अक्सर मूंखे मोहबत साईं मां कई 2 चकर। सम्झो? हाणे इरादो न आहे, छो जो हुए बि महबूब बेवफ़ा आहिनि साईं। महबूब बेवफ़ा आहिनि? हा, वफ़ा नथा कनि। गानो त तव्हां तमामु सुठो ॿुधायो। हिकिड़ो ॿियो बि को बेवफ़ाइनि जे नाले डेडिकेशन थी वञे? जी जी साईं, ॿियो गानो मुंहिंजो हाणे नए एल्बम जो गानो आहे, उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। उहो हिनजी रेस मदद चांडियो जी शाइरी आहे, सिद्धार्थकोट जो आहे रेस मदद चांडियो। दी हर शइ माफ़ थींदई, बेवफ़ाई न माफ़ थींदई, कसु कुर्ब में खाईंदुमि
ॾाढाई न माफ़ थींदई ॿी हर शइ माफ़ थींदई बेवफ़ाई न माफ़ थींदई। मुमताज़ मल्हाई साहब खे अगरि ॾिसनि था त उनजी शान में मां सम्झां थो अगरि गुस्ताखी न हुजे त तव्हांजो आवाज़ त माशाअल्लाह उन्हनि सां बि वधीक सुठो आहे। साईं बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजो आवाज़ तमामु सुठो आहे पर असांजो उस्ताद आहे सॼी पाकिस्तान जो वर्ल्ड माना मुमताज़ मल्हाई किंग आहे सॼो थो वञे। ॿियो साईं असां हुनजा शागिर्द आहियूं असांजो उस्ताद आहे। बिल्कुलु इज़त ॾिनी आहे ऐं माण्हू हुनजा चाहींदड़ आहिनि हुनखे ॾिसनि था ॿुधनि था। ऐं साईं मुंहिंजो जॾहिं मां ॻाइण जी शुरूआति कई त मुंहिंजो हिकिड़ो कलाम तमामु घणो फेमस थियो उहो ई शाइरी जमील बिरोई जी उहो मुंहिंजो तमामु घणो गीत फेमस थियो तॾहिं पोइ मां एल्बम कया मां पहिरियों हाली हिकिड़ो कलाम ॻायो हो जो साईं घणी घणनि कई चमचा खोरी राज़ी कयो मूं यार खे ज़ोरी अशी नियत हुई मौला बेड़ो पार कयो जेकी सड़न पिया तिन जे भला मुंहं में छा रहियो